न त मुंहिंजा कण माइट हुया ग़रीब हुया वीचारा कमाईंदा हुआ फैक्ट्री ते न त उन्हनि जे मां वरी कपिड़ा वपिड़ा इस्त्री कंदो हुउमि हे हो सिर्फ़ु रहण जे लाइ जीअं रियाज जा पैसा न वठो पोइ उहे कपिड़ा वपिड़ा इस्त्री कंदो हुउसि पोइ उहो चवंदा यार तूं अदा कर माना न कर मां यार मां रहंदो मूंखे शर्म ईंदो त हिकु त तव्हां किरायो नथा वठो पोइ मां वरी हिकिड़े पीटी ते जंहिंमहिल आयुमि त हिकिड़ो दोस्त मूंखे मिली वियो अदाकार हुयो उन चयो यार तूं जोर में रहो अची जोर में रहियासीं हाणे मां एतिरा कमाए न पियो सघां त जोर में किरायो हुनखे ॾेई सघां हिसो 2 महीना थी विया हुनखे किरायो हिसो न ॾिनो हुन छा कयो चौथी मंज़िल तां मुंहिंजो सामान विड़े करे उछलाए हेठि रात जो टाइम मां जंहिंमहिल मोटी आयुमि सामान हेठि पियो आहे मथे चढ़ी भाई सामान मुंहिंजो करे चई हेठि उछलाए छॾियो अथई किरायो नथो ॾेई पियो हाणे अहिड़े चंबा मां चयो बसि छा कयां पैसा ई न मिलिया न पीटी थो न हेॾो मुख़्त में रहो था पिया ॻोठ भॼी था अचे पिया आख़िर मां हेठि लही चौकीदार मूंखे सुञाणींदो हुन पहिरियों घणो अरसो रहियासीं हेठि मूंखे चई छा थियो भाउ अली गुल मां चयो भाई सामान खणी यार उछलाए छॾियो आहे भई किरायो न ॾेई सघियुमि हाणे तूं करे हिते सुम्ह पोइ हुनजो हिकिड़ो ठहियलु हूंदो आहे न चौकीदारनि जी उते राति मां अंधु खयो हाणे सुभाणे हला भले खां पोइ वरी मां हलियो आयुसि भिटाईआबाद पोइ मां उते रहणु शुरू कयो उते पंहिंजो कमिरो वरितो हुयो पोइ उते वरी मां उते सस्ताई हुई 600-700 में कमिरो मिलियो मूंखे महीने में उते मां रहणु शुरू कयो पोइ पीटी स्ट्रगल जेकी आहे न तव्हांखे ॿुधायां थी माण्हू नौजवान इन शइ खे ॾिसनि मां पंहिंजे जेके मुंहिंजा पुट आहिनि नौजवाननि उन्हनि खे सम्झाईंदो आहियां त असां जेको तव्हांखे पीउ माउ वारो प्यारु ॾियूं था सभु माण्हू ईअं प्यारु न ॾींदा उते तव्हांखे नफ़रतूं मिलंदियूं तव्हांखे धोखा मिलंदा तव्हांखे माण्हू घटि वधि ॻाल्हाईंदा तव्हांखे इन जे लाइ इन शइ लाइ बि तयारु हुजो सभु पीउ माउ न हूंदा पीउ माउ हूंदा त पोइ इहे सभु शयूं तकलीफ़ूं करे अलाह साईं छा करमनि मौला साईं जा